नाज़रीन खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मेहर ए सेक्शन थाणे जी हद इंडस हाईवे ते वीआईपी प्रोटोकॉल जी मोबाइल स्क्वाड रस्ते सां वेंदड़ मोटरसाइकिल सवारनि खे ज़ोरदार टक्कर हयो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार 2 ॼणा फ़ौत थी विया, जॾहिं त फ़ौतनि जा लाश काफ़ी देर ताईं इंडस हाईवे ते पयल रहिया। बाद में ॿिए पासे फ़ौतनि जा वारिस औरतूं ऐं मर्द हंजूं हारींदा रहिया ऐं इंडस हाईवे ते धरणो हणी वेही रहिया आहिनि। नाज़रीन खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त मेहर ए सेक्शन थाणे जी हद इंडस हाईवे ते वीआईपी प्रोटोकॉल जी मोबाइल स्क्वाड रस्ते सां वेंदड़ मोटरसाइकिल सवारनि खे ज़ोरदार टक्कर हयो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार 2 ॼणा फ़ौत थी विया। उन हवाले सां वधीक तफ़सील वठूं था मेहर मां एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गनी मीरानी खां। जी अब्दुल गनी, छा तफ़सील आहिनि? जी अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेहर ए सेक्शन थाणे जी हद इंडस हाईवे ते सिटी होटल भरिसां वीआईपी प्रोटोकॉल जी मोबाइल स्क्वाड रस्ते सां वेंदड़ मोटरसाइकिल सवारनि खे ज़ोरदार टक्कर हयो, जंहिंजे नतीजे में मेहर तालुके जे ॻोठु चाकर ख़ान सियोल जा रहवासी 48 सालनि जो सिकंदर सियाल ऐं 45 सालनि जो वदो ख़ान सियोल मौक़े ते फ़ौत थी विया, जॾहिं त फ़ौतनि जा लाश काफ़ी देर ताईं इंडस हाईवे ते पियल रहिया। ॿिए पासे फ़ौतनि जा वारिस औरतूं ऐं मर्द हंजूं हारींदा इंडस हाईवे ते लाश रखे धरणो हणी वेही रहिया।